पीपल्स पार्टी की हुकूमत के बेनज़ीर के सदक़े में शहीदन के सदक़े में सिंधी माण्हुनि वोट ॾेई इक़्तिदार के ऐवाननि ताईं पहुचायो आहे त हू सिंध के माण्हुनि जी बुख बदहाली बेरोज़गारी ख़त्म कंदी। अॼु रोज़गार ॼण त ठहियो पर अॼु रोज़गार माण्हुनि खां खसियो पियो वञे। KAC जा 4,500 मुलाज़िम जेके आहिनि से बरतरफ़ कया विया आहिनि, जिन जी लगातार मुसलसिल 2 महीननि खां वठी जदोजहद हले पई, पर पीपल्स पार्टी ऐं ॿी हुकूमतूं या हिते जेके दावापन कनि पियूं शहरनि जा जेके माण्हू उहे हिन मसइले खां लातालक बढ़ियल आहिनि। हिन में जेके वीचारा ड्राइवर जेके पटे वाला जेके मज़दूरी कनि पिया उनजी मज़दूरी वारो हक़ खसे, हिननि खे दरपदर कयो वियो आहे, हिन खे बरतरफ़ कयो वियो आहे। असां अहिड़े अमल जी मज़म्मत कंदे चऊं पिया त फौरी तौर ते KAC जे मुलाज़िमनि खे बहाल कयो वञे ऐं KAC मां निजकारी वारो ठेकेदारी सिस्टम ख़त्म करे KAC खे सरकारी तहवील में ॾिनो वञे, छाकाणि त सॼी सिंध जे अंदरि हिन लोड शेडिंग जी ज़िम्मेवार भी KAC आहे। 750 मेगावाट जेका आहे सा बिजली जेका आहे सा वापडा खां खणे पई। KAC जंहिंखे 1900 मेगावाट बिजली पैदा करणी आहे, जेका हींअर 600 बि मेगावाट बिजली पैदा नथी करे पई, जेका हथ राधू लोड शेडिंग पिया कनि, माण्हुनि ॾे ॻाढ़ा बिल पिया मोकिलनि। हिननि सॼो निज़ाम डावाडोल करे छॾियो आहे, सॼी कराची खे ऊंदाही जे शहर में तब्दील करे छॾियो आहे। KAC इंतिज़ामिया ना हलाए हिन पंजाब खां 100 खां वधीक माण्हू घुराए त ॻरनि पघारनि में जेके आहिनि से उनखे मुक़ररु कयो वियो आहे। हिते सियासी रिश्वत ते 5-5, 7-7 लखनि ते जेको आहे माण्हुनि खे त नौकरियूं ॾिनियूं वयूं आहिनि, पर पोरियत जेके आहिनि वीचारा हितां जा जेके जिन रत सत पंहिंजो खून हिन इदारे खे ॾिनो आहे उन्हनि खे बरतरफ़ कयो वियो आहे, जेका सरासर ज़ुल्म आहे, ज़्यादती आहे। सॼी सिंध जूं दिलियूं KAC जे मुलाज़िमनि सां गॾु धड़कनि पियूं। हाणे सिंध जो हर ॻोठ, हर वाहण, हर बस्ती KAC जे मुलाज़िमनि जे लाइ एहतिजाज में हूंदो। 5 जुलाई ते सॼी सिंध जे अंदरि हर ॻोठ, वाहण, बस्ती में KAC जे मुलाज़िमनि जी बहाली जे लाइ असां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो ऐलान था कयूं ऐं 5 तारीख़ खां पोइ वधीक असां KAC इंतिज़ामिया सां गॾिजी पंहिंजी हिकमत अमली ठाहींदासीं ऐं जदोजहद कंदासीं उन वक़्त ताईं जेतिरे ताईं पोरियतनि खे बहाल नथो कयो।